अस्सलाम वालेकुम। मां यहाँ आगा महबूब तव्हांजी ख़िदमत में अॼु सिंधी चैनल मुंहिंजो सुवाल उन जी बुनियादु रखी रहियो आहियां। ऐं हीउ चैनल मुंहिंजो न आहे बल्कि तमामु सिंध में रहंदड़ ग़यूर गैरतमंद सिंधी नौजवान छोकिरनि जे लाइ ठाहियो पियो वञे। छा आहे हिन पहिरीं आउं थोरो तारीफ़ कराईंदो हलां त ही यूट्यूब चैनल ठाहिण जो मक़सदु कोई फेसबुक तां या यूट्यूब तां पैसो कमाए न आहे। छाकाणि त अलाह साईं इहो मूंखे सभु कुझु ॾिनल आहे ऐं मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त मां जेके आहिनि असां में कोताहियूं असां सां जेके ज़ुल्म ऐं बरबरीअत ऐं जेके नाइंसाफ़ियूं थियनि थियूं उन्हनि खे वाइखो करियां। हाणे हिन जो मक़सदु इहो आहे चैनल जो त सुतल सिंधी नौजवान खे सुजाॻ करियूं। हाणे हिन में मां अकेलो कुझु नथो करे सघां। तव्हां तमामु दोस्तनि खे इहा अपील कंदुसि त हीउ जेको आहे चैनल सिंध जे लाइ ठाहियो वियो आहे, सिंधियुनि जे लाइ ठाहियो वियो आहे ऐं पंहिंजे हक़नि जी आवाज़ु उथारण लाइ ठाहियो आहे। मुंहिंजो आवाज़ु तव्हां बणिजंदव, तव्हां हिन खे शेयर कंदव, तव्हां हिन खे सब्सक्राइब कंदव ऐं तव्हां हिन खे अॻिते हली वधाईंदो। ॿी गुज़ारिश त अगरि मुंहिंजूं के ॻाल्हियूं तव्हांखे तल्ख़ लॻनि यानी की कोड़ियूं लॻनि, कड़ियूं लॻनि त तव्हां बेशक मूंखे कमेंट में मुंहिंजी रहनुमाई करे सघो था। छो जो मां प्रोफेशनल यूट्यूबर न आहियां ऐं हीअ अॼु पहिरियों मां करे रहियो आहियां सिंधी चैनल। ऐं सिर्फ़ु इन करे लाइ सिंधी लाइ जॾहिं मां ॾिठो त असांजा दुश्मन जिन खे असां खारायो पीआरियो घरनि में जाइ ॾिनी उहे ई असांजे सिंध ते बुरी नज़र रखियो वेठा आहिनि। हाणे चैनल जो नालो मां रखियो आहे मुंहिंजो सुवाल ऐं उमेदु आहे त मुंहिंजे सुवाल जे जवाब में कमेंट्स में तव्हां जवाबु ज़रूरु ॾींदा। त अचो पाण हलूं था वीलाग जी तरफ़ ऐं तव्हां गौर सां ऐं आख़िर ताईं ॾिसंदव। ही 15 या 17, 15 ऐं 20 मिंटनि जे अंदरि हूंदो आहे। इहे अगरि तव्हां क़ुर्बान कया पंहिंजे वक़्त जा, अगरि फेसबुक ते न लॻाओ, तव्हां मैसेजनि ते न लॻाओ ऐं उहो ई तसली सां यूट्यूब चैनल मुंहिंजो ॾिसंदव, सब्सक्राइब कंदव त हीउ मुंहिंजो आवाज़ु हर घर जे वटि वञणु घुरिजे। त हिन जो मक़सदु इहो आहे त हिन चैनल खे कमाई जो ज़रियो न बनायो वियो आहे। हीउ सिर्फ़ु ख़ासि सिंधियुनि जे लाइ। हाणे हिन चैनल जे मार्फत रोज़ानो 3-4 सुवाल मां तव्हां पंहिंजे सिंधी भाइरनि खां, पंहिंजे नौजवाननि खां, पंहिंजे औलाद जे तरह, छो मुंहिंजी हीअंर उमिरि जेका आहे 70 सालनि खां मथे आहे। मां पैसे कमाइण जे लाइ कोन आहियां। मूंखे कैंसर आहे। मां छा आहे वधि में 2 महीना रहा, 3 महीना रहा ज़िंदा, 4थे स्टेज में कैंसर आहे। तो पैसे कमाइण जो मुंहिंजो मक़सदु कोन्हे ऐं मां चाहियां थो त कुझु एतिरो कुझु करे वञा जो पछाड़ियो ही मुंहिंजा जेके व्लॉग्स आहिनि इहे ज़िंदा रहनि ऐं को हिकिड़ो सिंधी बि सुजाॻ थी पियो निंड मां ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ उथी पियो त सम्झो मां लख खटिया। त अचो हाणे तव्हां खां कुझु सुवाल पुछंदुसि, तव्हां जवाबु मां ॾेई छॾींदुसि हिन में ई, लेकिन तव्हां इन ते गौर कजो ऐं इन खां पोइ तव्हां ॿुधाइजो। सभ खां पहिरियों तव्हांखे शायदि ख़बर हुजे हीउ मुल्क पंहिंजो आहे, पाकिस्तान पंहिंजो आहे, सिंध पंहिंजो आहे, हर सूबो पंहिंजो आहे, पंजाब पंहिंजो आहे, पूरो मुल्क पाकिस्तान जॾहिं पंहिंजो आहे त माना सभु कुझु पंहिंजो आहे। छो ऐं छाजे करे सिंध पंहिंजो आहे ऐं पाकिस्तान पंहिंजो आहे? छो जो पाकिस्तान ठाहींदड़ केरु हो? क़ाइदे आज़म मोहम्मद अली जना। किथे जो ॼायल हो? ठठे जे पासे में हिकु शहर आहे झिरक, उते जो ॼायल। उन पंहिंजे वकालत जे दौरान पंहिंजी महिनत सां पाकिस्तान खे आज़ादी ॾियारी। आज़ादु थियण खां पोइ लॾ पलाण में जेके उतां असांजा मुस्लमान भाइर आया उन्हनि खे ज़ोरी ज़बरदस्ती कंहिं कोन रहायो। असां सिंधी भाइरनि भाकुर पाए रहायो। ॾोहारी केरु आहे? अॼु अगरि हू तव्हां खां पंहिंजे लाइ सुबुह था घुरनि, अॼु अगरि हू पंहिंजे लाइ का शइ घुरनि था त ॾोहारी केरु आहे? पहिरीं इन सुवाल जो जवाबु ॾियो मूंखे त असां नेकनियती सां उन्हनि खे घर में विहारियो, उन्हनि खे खारायो पीआरियो, उन्हनि जा अंग ढकिया। हाणे उहे ई जेके आहिनि उहे चवनि था त असां जेको आहे सिंध धरती जंहिंखे असां सिंधी माउ जो दर्जो था ॾियूं, उनजी बांह हिकिड़ो खणी वेंदो, ॿी बांह ॿियो खणी वेंदो। यानी सिंध में विहाराए छॾींदासीं 4-5 हिसनि में, यानी जीअं माउ जा टुकड़ा करे केरु खणी वञे तीअं। गैरत कंहिंखे ईंदी? के कसूर कंहिंजो आहे? ॾोह कंहिंजो आहे? ॾोह हुकूमत जो कोन्हे।
ॾोह 28 तरमीम 27 तरमीम 26 तरमीम जो कोन्हे, ॾोह 18 तरमीम जो बि न आहे। ॾोह असां सिंधियुनि जो आहे, सिंधियुनि जो। कंहिं भाकुर पाए मिलायो, कंहिं हुननि खे जायूं ॾिनियूं। हाणे रोइण लाइ पिया वेठा आहियो, बसि उहो टिकटॉक ते डांस करण जूं फिल्मूं पिया ठाहियो। तव्हां छो नथा सुञाणिजो? छा तव्हां चाहींदव त तव्हांजे जिस्म जो हिकु अंग अलॻि थी वञे? न चाहींदव न। पोइ त इन करे सिंध खे नुक़सानु रसाईंदड़ ॿियो केरु कोन्हे, न को सिंधी, इहो न को मुहाजर, न पंजाबी, न पठान। तव्हां पाण सिंधी, यानी मां पाण सिंधी आहियां। जिन बेवकूफ़ी करे, मासूमियत करे रहमदिली कई। रहमदिल माण्हू हमेशह नुक़सान में वेंदो आहे। रहमदिल माण्हू हमेशह नुक़सान में वेंदो आहे। तव्हां तारीख़ खणी ॾिसो, रहमदिल माण्हू सच जो आवाज़ु ॻाल्हाईंदड़नि खे हमेशह क़ैद कयो वियो, फांसी चाढ़ियो वियो। तो इन करे सच ॻाल्हाइण खां माण्हू डिॼनि था। लेकिन मुंहिंजी उमिरि एतिरी आहे जो तव्हां पंहिंजा पैगाम बि मूंखे ॾींदव, मां एज़ इट इज़ हलाए छॾींदुसि पंहिंजे वीडियो। छा आहे, 75 साल उमिरि आहे मुंहिंजी। अॼु माण्हू आहियां, 2 महीननि खां पोइ माण्हू आहियां। मूंखे जेलनि में विझनि, लेकिन मां हर कंहिं सची जो आवाज़ु बुलंद कंदुसि, पंहिंजी सिंधी लाइ, पंहिंजी धरतीअ लाइ, पंहिंजी क़ौम जे लाइ, पंहिंजे नौजवान जे लाइ। चाहे कंहिंखे बुरो लॻे, कंहिंखे सुठो लॻे, मूंखे उन ॻाल्हि जी परवाह न आहे। तो अचो त हाणे वीलाग जी तरफ़ था वञूं। ॿियो मूंखे सुवाल जो इहो जवाबु ॾियो तव्हां त सिंधी ज़बान खे नुक़सानु रसाईंदड़ केरु आहे? सिंधी ज़बान छा लतीफ़ भिटाई जी ज़बान न पियो चवां, उहा त मूंखे बि नथी सम्झ में अचे। उहा ठेठ सिंधी, एॾी अज़ीम सिंधी ॿोली आहे उहा, जो उन जा माना लफ़्ज़ ॻोल्हण लाइ इंसाइक्लोपीडिया ऐं सिंधी डिक्शनरी ॻोल्हणी पवंदियूं। अहिड़ियूं कंदो कंदो गुज़ारे विया माण्हू, वॾा वॾा लेखक गुज़ारे विया। जमाल अबड़ो थियो, आगा सलीम थियो, अमर जलील थियो, त मन को सिंधी उथी पए। लेकिन सिंधी ॿोली खे नुक़सानु रसाईंदड़ मुंहिंजो सुवालु, हिन चैनल जो नालो आहे मुंहिंजो सुवालु। त अॼु मुंहिंजो सुवालु तव्हां खां आहे त सिंधी ॿोली खे नुक़सानु कंहिं रसायो? सोचो, 2 मिंट सोचो ऐं ज़हन बनायो। दिलि में सोचे छॾियो त कंहिं। तव्हां चवंदो फ़िलहाल कयो, न बाबा न कयो। असां सिंधियुनि पंहिंजी ज़बान खे नुक़सानु रसायो। वेंदासीं कंहिं दुकान ते, चवंदासीं भई सब्जी वारी दुकान ते, यार ये आलू कितने के, ही आलू घणे जा ॾिना अथव? सिंधी दुकानदार हुजे, क़स्माबाद हैदराबाद में रहाइश आहियां, मां सिंधी इलाइक़े जी ॻाल्हि ॿुधायां। चवंदासीं हो हीअ आलू घणे जा ॾिना अथव? बाबा आलू सिंधी में लफ़्ज़ कोन्हे, सिंधी ज़बान खे बिगाड़ियो न। पटाटा चवंदे तव्हांखे शर्म थो अचे छा? पटाटा चवंदे हलो वेंदासीं साईं डेयरी ते, जंहिंखे असां ॾही चवंदा आहियूं सिंधी में, या धौरो सही लफ़्ज़ु आहे, धौरो चवंदा आहियूं। लेकिन असां हुनखे चवंदासीं अदा 100 रुपए जी दही ॾिजां। अड़े बाबा दही सिंधी लफ़्ज़ु कोन्हे। तव्हां महिरबानी करे पंहिंजी सिंधी ज़बान खे ख़राबु न करियो। बाबा साईं, तव्हां पंहिंजी सिंधी ॿोली सां नाइंसाफ़ी कंदव, तव्हांजो वजूद खॾ में, जंहिंखे उर्दू लफ़्ज़ में चऊं खाई में, खाई बि उर्दू लफ़्ज़ु आहे, खॾ में, गुमनामी जी खॾ में तव्हां सिंधी ज़बान दफ़न था करियो, पंहिंजो पाण खे दफ़न था करियो, पंहिंजे वजूद खे दफ़न था करियो। त महिरबानी करे जेके लफ़्ज़ आसान आहिनि चवण में, छो था पंहिंजे अबानी ॿोली खे विसारियो? छो? सिंधी वसी ज़बान आहे, हर लफ़्ज़ जो सिंधी में तर्जुमो आहे। माण्हू मजबूरी चवंदो डॉक्टर वटि वञा थो, ठीकु आहे, हलो तबीब लफ़्ज़ु आहे, नथो अचे तव्हांखे डॉक्टर आम थी वियो। लेकिन आलू ऐं भिंडी ऐं या ॿियूं जेके लफ़्ज़ जेके सिंधी में जिन जो आहे तलफ़ुज़ सही आहे, सभु कुझु आहे, त तव्हां उहो इस्तेमालु करण खां छो था ठहियो यार? तव्हां महिरबानी करियो, पंहिंजी सिंधी ज़बान जी मालिकी करियो। सिंधी ज़बान जी मालिकी कंदव, तव्हां सिंध पूरी जो मालिकी करे सघंदव। त इन करे आउं चवां थो, हाणे अॼु इहे सुवालु, मुंहिंजो सुवालु, उन में हिकु ॿियो बि सुवालु थो अॼु वञा, ऐं तव्हां वरी दिलि में 2 मिंट सोचिजो त छा थो चवणु चाहियां। नौजवाननि जो चवणु आहे, अक्सरियत सिंधियुनि जो चवणु आहे, बाबा बेरोज़गारी आहे, कमु धंधो नथो मिले, नौकिरियूं पैसनि खां सवाइ नथियूं मिलनि। असां कीअं वक़्तु गुज़ारियूं? अदा थोरो सोचो, इन में ॾोह कंहिंजो आहे? ॾोह हुकूमत जो चवंदव, भई हुकूमत ज़रदारी जो चवंदव, पीपल्स पार्टी जो चवंदव, नवाज़ शरीफ़ जो चवंदव त इहे नौकिरियूं नथा ॾियनि। अरे यार, अलाह जा बंदाओ, तव्हां पंहिंजे आयल जेके महिमान आया हुआ, जेके पाकिस्तान ऐं हिंदुस्तान खे विराइण जे टाइम ते, उन्हनि खे ॾिसो। तव्हांखे पंचर वारो उहो मिलंदो,
तव्हांखे थेले वारो उहो मिलंदो, तव्हां सिंधी माण्हू असांखे ASI जी नौकिरी खपे, पुलिस जी नौकिरी खपे, असांखे असिस्टेंट कमिश्नर थियणो आहे, 60 लख रुपया ॾेई तव्हां ASI थींदव। यार ख़ुदा जा बंदो, तव्हां पंहिंजे कारोबार लाइ रुख़ करियो। मां पंहिंजो मिसाल ॾियां तव्हांखे, मुंहिंजा 2 पुट आहिनि, हिकिड़े M.Com कयो आहे 2nd डिवीज़न, ॿिए B.Com कयो आहे 2nd डिवीज़न। मां पीपल पार्टी जो सदर बि रहियो आहियां, लेकिन हींअर मां उन्हनि खां नफ़रत थो कयां। मां उन्हनि खां नौकिरी लाइ कॾहिं बि उन्हनि खे दरख़्वास्त न ॾींदुमि, मुंहिंजे पुटनि खे नौकिरी रखो। जेसी बेनज़ीर हुई, मुंहिंजो ईमान आहे, जेसी बेनज़ीर हुई ज़िंदा शहीद अलाह जन्नत नसीब करे, तेसी पीपल पार्टी जो वजूद हो। हाणे पीपल पार्टी ख़तमु आहे। मां पुटनि खे नौकिरी लाइ कोन वठी ॾी, न कोशिशि कयमि, ऐं हू बि ख़ुशि आहिनि। मां उन्हनि खे आहिस्ते आहिस्ते शुरू में ई जॾहिं मैट्रिक कयऊं, ओॾीमहिल ई मां कंप्यूटर जी दुनिया में वठी वियुसि हिननि खे। उते कंप्यूटर ते सिखंदा रहिया, सभु कुझु कंदा रहिया, ऐं हू हाणे एतिरा एक्सपर्ट थी विया आहिनि। हिननि खे पंहिंजो कारोबार खोले ॾिनो अथऊं, एडवर्टाइज़िंग कंपनी खोले ॾिनी अथऊं। नालो नथो वठां जो उन करे यूट्यूब ते एतिरा थी वेंदो त एडवर्टाइज़ था कनि शायदि, त बहितरीनु कारोबार अॼु मूंखे बि पाले वेठा आहिनि, पंहिंजे औलाद खे बि पाले वेठा आहिनि, ऐं अलाह जो ॾिनो सभु कुझु आहे। नौकिरी में छा मिलिया? 60,000 रुपया, 70,000। बाक़ी दरवाज़े ते नज़रूं विझंदा अथव, केरु थो अचे साहिल उन खां रिश्वत वठां, हराम खां पेट में, हराम खां मां उन्हनि खे बचायो। त तव्हांजो इहो तव्हांजो ॾोह आहे, तव्हांजो ॾोह आहे सिंधियो, नौजवानो, तव्हांजो ॾोह आहे। कारोबार करियो, छो नथा करियो? कराची हलो, माइट चवंदा, मां चवंदी बाबा परदेस आहे, न वञी कराची में हंगामा लॻाए। भई 2 करोड़ माण्हू उते रहनि पिया, उन्हनि खे सभिनी खां फुर कोन थी थिए, सभई क़तल कोन था थी वञनि। तव्हां वञो उते कराची में, थेलो हणो हिकिड़ो चणनि जो। मां ॾिठा आहिनि कराची में थेला रखाए, 4 कुर्सियूं रखियो वेठा आहिनि, चणा ऐं चांवर कयो वेठा आहिनि, दाल चांवर कयो वेठा आहिनि, रोज़ानो राति शाम जो 1,000-1,500 रुपया खणो था वञनि। लेकिन असांजो सिंधी न, असांखे वाइट कपिड़ा पाइणा आहिनि, वॾी सलवारूं पाइणियूं आहिनि 20 गज़नि जूं, जंहिंमां 4 मिस्किन ॿियनि का जोड़ा ठही वञनि, ओॾी वॾी सलवार ठाहिणी आहे। गाॾी बि असांखे ज़बरदस्त खपे। अगरि गाॾी जी हिमत न आहे, पैसो न आहे, त पोइ बाइक बि अहिड़ी हुजे जेका 12-13 लख रुपए जी बाइक हुजे, उन ते घुमंदासीं, असां छोकिरियुनि खे छेड़ींदासीं, मैसेज कंदासीं, इश्क कंदासीं। बाक़ी नौकिरी ऐं धंधे करण जो कोन कंदासीं। कसूं जॾहिं महिल पुछंदव की नौकिरी कोन थी मिले हिननि खे, ॿारनि खे हुकूमत वज़ीर पैसा था घुरनि, खाइनि था। बाबा उहे त खाईंदा, उहे उन्हनि में तव्हां उमीद छो था रखो? हू की चङा मुड़ुस आहिनि छा? ऐं इन्हनि चङनि मुड़ुसनि खे आंदो कंहिं? इन में बि तव्हां ॾोहारी आहियो। तव्हां सिंध जा अंदरि जा रहंदड़ ॻोठनि जा माण्हू, जेके पीरनि ऐं मुरीदनि जे दर ते चौकीदार थियो था वेहो रहो, साईं साईं करे उन्हनि जे पेरनि ते था रखो वॾेरनि खे, ऐं उन्हनि खे तव्हां इक़्तिदार जी कुर्सी ताईं था पहुचायो। त तव्हांजे वोट था पैदा थियनि। तव्हां छाजे लाइ वोट न? 3-4 दफ़ा हुकूमत आई आहे सिंध में, हिकिड़ी पार्टी जी। छा ॾिनो अथनि तव्हांखे? नौकिरियूं कोन मिलियूं आहिनि? रोज़ आहे नौकिरियूं कोन थियूं मिलनि। बाबा धंधो बि न कंदासीं, असां खपनि बि त नौकिरियूं खपनि, ऐं नौकिरियूं ॾींदा बि कोन वॾेरा। सॼी उमिरि उन्हनि जे ओताकनि ते वञी बीहंदा, पाणी भरे ॾींदा, उन पोयां बीठा हूंदा, फ़ोटू कढाईंदा। साहिबु अॼु अची लथो आहे MP जा MNA जा को वज़ीर, उन जीप जे पोयां हीअं बीह रहंदा, वरी पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाए, हा साहिबु जेको आहे न शाह साहिबु या फलाणो साहिबु, उहो मूंखे नाले सां थो सुञाणे। बाबा नाले सां सुञाणण सां छा थींदो? नाले सां त हर कंहिंखे तव्हां छो था अहिड़ो कमु करियो? छो था ख़ुशामंदियूं करियो? तव्हां में अलाह साईं ओड़ो ई खून, ओड़ो ई बदन, ओड़ो ई जिस्म, ओड़ियूं अखियूं, ओड़ा हथ, ओड़ा पेर न जहिड़ा वज़ीरनि खे न आहिनि। सॉरी। त इन करे तव्हां ॿियनि खे कसूरवार ॿुधाइण जे बजाए मुंहिंजे सुवाल जो जवाबु इहो अथव त तव्हां पाण कसूरवार आहियो। जेसीं पंहिंजी तक़दीर पाण न बदिलाईंदव, अलाह साईं बि मदद न कंदो। ऐं पंहिंजी मदद पाण कंदव, यानी नौकिरियुनि जो आसिरो लाहे छॾियो, कारोबार करियो। तव्हां ॿियो कुझु न, 1000 रुपए जा रुगो बिस्किट वठी थेले में शर्म महसूसु न कयो, शर्म बिल्कुलु हटाए छॾियो। थेलो खणी गले में थाल खणी तव्हां बिस्किट विकिणो, शाम जो 50-500 रुपया खीसे में खणी वेंदो। ॾिसो खणी था वञो या न? पर हाणे केरु चए तव्हांखे अलाह साईं हिदायत ॾे। तव्हां थोरो होश करियो, सिंध खे बचाइणो अथव त तव्हांखे सुजाॻ थियणो पवंदो, न त तव्हां खां कराची बि वेंदी, ईअं वेंदी जीअं तव्हां सिंधी में मिक्स करे छॾियो आहे। कराची बि वेंदी, ॿिया सूबा बि वेंदा, तव्हां रेड इंडियननि वांगुरु ग़ुलामी जी ज़िंदगी गुज़ारींदव। मां इंतिशार कोन पियो फैलायां,
मां सबक़ु ॾेई रहियो आहियां मोहबत जो, अमन जो। त ख़ुदा जे वास्ते तव्हां नौकिरियुनि जो आसिरो न रखियो। तव्हां फ़ौज में छो नथा वञो? फ़ौज में वञो, मुल्क जी ख़िदमत करियो। मुल्क जो सिंध रेजिमेंट आहे, उन में हिसो वठो। छो नथा वञो? सुस्त सिंधी माण्हू सुस्त, गहरी निंड खपे असांखे, असां छाजे लाइ वञूं? इन करे तव्हां महिरबानी करियो, इहे करियो। न त क़ाइदे आज़म सिंध जंहिं ठाहियो उहो छते शहर झिरक में पैदा थियो, उनजो वजूद ख़तमु थी वियो। उनखे कराची जो ॼाण आहे असांखां, उनजी उनखे बि फुरे छॾियो अथव। न क़ाइदे आज़म सिंधी नहीं था, सिंध में पैदा नहीं वारा, कराची में पैदा हुआ। बाबा हलो, तव्हांजो ई क़ाइदे आज़म। सिंध त असांजी आहे, 5000 सालनि खां सिंधी तहज़ीब आहे। मोइन जो दड़ो गवाह आहे। सिंधी हर ज़मीन जो हिकु हिकु इंच आवाज़ु ॾींदो त असां 5000 खां सक़ाफ़त हली रही आहे। त ख़ुदा जे वास्ते थोरो होश करियो, सुजाग थियो। आख़िर में हैदराबाद जी बि ख़बर तव्हांखे ॾींदो हलां। हिकु शख़्स मुज़क्कर गोपांग, जेको मुज़क्कर त ॾिसण में नथो, मोहनस गोपांग नालो वांगुरु हुजे, वॾा वार, हेतिरा वॾा वार, हीअ ॾाढी रईस मज़ारी, सरदार मज़ारी सदाए हिकिड़ो छोकिरे पंहिंजे खे कैमरा हथ में ॾेई, मरहबा मार्केट, हैदराबाद जी मशहूरु मार्केट आहे, हुते न्याणियूं, सिंधी न्याणियूं, असांजी गैरत, असांजूं धीअरूं, असांजूं भेणूं, असांजूं बहूं, इहे सभु वञनि थियूं उते। उते वॾा वार कढी एक्शन ॾेई फ़ोटू पियो कढे ऐं उन्हनि जा छेड़छाड़ पियो करे, हैरासमेंट पियो करे। कंहिंजो ॾोह आहे? असां सिंधियुनि जो ॾोह आहे, सिंधियुनि जो। छा असां में पूरे हैदराबाद में 5 या 6 गैरतमंद छोकिरा कोन हुआ? गैरतमंद छोकिरा कोन निकिता जेके रस्तनि ते थोरी गाॾी कंहिंसां टकराए थी त विहण लाइ तयारु थो वञनि, नंढे वॾे जो ख़्यालु कोन था कनि, हिक ॿिए खे गाॾियूं था ॾियनि। मूंसां इलाही दफ़ा बदतमीज़ी कई अथनि गाॾी लॻाइण जे करे। उहे उन्हनि में हिमत कोन हुई। 4-5 ॼणा 6 ॼणा पाण में ॿधी करे वञनि मरहबा मार्केट में। जेॾीमहिल हीअ फ़ोटू कढे थो, हिकिड़े ॼणे वटि कैंची हुजे, वारनि में हथु विझी कैंची सां वार कटियोसि, उन खां पोइ पुलिस जे हवाले कयोसि। न कयूं, कंहिंजो ॾोह आहे? बाबा पुलिस जो ॾोह, पुलिस नथी हले। अरे बाबा पुलिस छा, तव्हां पुलिस 5000, 10000, 20000 हैदराबाद जी केतिरी पुलिस आहे? तव्हां केतिरा नौजवान आहियो? तव्हांखे गैरत कोन आई, तव्हां न पिया छॾे सघो उन्हनि खे? मुंहिंजूं ॻाल्हियूं वधीक त जज़्बात में तलख़ थी वञूं, तंहिं करे मूंखे बि अहिड़ी कमेंट में ॻाल्हियूं मिलंदियूं। त तव्हां थोरो सुजाग थियो। आख़िर उन माण्हू जे आवाम जेका पढ़ियल लिखियल सुलझियल आवाम आहे, उन्हनि मुतवजा कयो पुलिस खे। मां बि उन्हनि जी वीडियो SSP साहिब खे, DIG साहिब खे ऐं DIB ब्रांच खे मोकिलियूं। अलाए कंहिंजे पोस्टूं ॾिठूं, कंहिंखे उन्हनि खे सुजागजी पिया निंड मां, सुजागजी पिया त उन्हनि खे थाणे खे इतलाह कयूं, ऐसे जो बाबा हिन खे जल्द गिरफ़्तार थी वियो। पहिरीं त हुन जा वार कटियूं, जेके अवाम खे सिंधी छोकिरनि नौजवाननि खे खपंदा हुआ। बुज़दिल सिंधी आहिनि असांजा। मां भले नाराज़ थियो, बुज़दिल रुॻो टिकटॉक में ऐं डांसनि में पूरा हूंदो ऐं वीडियो ठाहिण में, बाक़ी तव्हां में हिमत कोन हुई, तव्हां हुननि खे रोके रखियो। पुलिस हुननि खे गिरफ़्तार कयो ऐं पोइ पैसा वठी छॾे बि ॾिनो हूंदो घणो करे। लेकिन मां जेके फुटेज ॾिठाइनि त पुलिस जेॾीमहिल हुनखे झलियो त हुनजा वार बि कटियल हुआ। त सभु कुझु अलाह जे वास्ते इहे टिकटॉक, फेसबुक पंहिंजी जॻह ते पंहिंजो शौक़ु पूरो। घणियूं आइडियूं तव्हांखे फेसबुक ते छोकिरियुनि जे नाले ते मिलंदियूं, उहे बेग़ैरत छोकिरा आहिनि जेके छोकिरियुनि जे ID ते तव्हां सां कचरियूं कनि था ऐं तव्हां उन में मशगूल था रहो। तव्हांजो ज़हन सॼो ॾींहुं फेसबुक जे मैसेजनि ते लॻो पियो आहे। तव्हां महिरबानी करे सिंधी लाइ सोचो। उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजो वीलॉग पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे शेयर बि कजो, बेल आइकन खे बि दॿाइजो ऐं जे कोई लाइक करे सघो त वॾी महिरबानी। हीअ मूंखे मुंहिंजे कमाई जो ज़रियो न आहे, हीअ सिंधियुनि जे आवाज़ु आहे। मुंहिंजो सुवालु, हिन खे तव्हां लाइक करियो। इजाज़त ॾियो। जिए सिंध, जिए पाकिस्तान, जिए अवाम।